हे आहे मुंहिंजो पुटु शहज़ादो वॾो अली मेहरान वफ़ाई शहज़ादो पट ते वेठो आहे ॿारनि इन हालत पहुचायो अथसि ऐं हिन महिल 12 थिया आहिनि ऐं मां व्लॉग जी इब्तिदा थी कयां। हे मुंहिंजे कमरे में मुंहिंजे साइड टेबल ते हादिया वेठी आहे इंजॉय थी करे। हादिया हेॾे ॾिसो हादिया बेबी ओयो पंहिंजी माउ खे ॾिठई बसि हाणे असांखे विसरी वेंदी। अड़े ॾींदी उहा तव्हांखे छा ॾींदी सरप्राइज़ में? हाँ अच्छा ॿियो बुक कीअं हूंदी आहे? अच्छा कहिड़ी बुक हुई? अच्छा वाह तव्हांजा त मज़ा थी विया। तव्हांखे एॾा सारा गिफ्ट्स मिलिया आहिनि। तव्हांखे बुक्स पसंदि आया? हे राजिया आहे मुंहिंजी। राजिया सलाम कयो। अस्सलाम वालेकुम। अचानक हिनखे ज़ुकाम थी वियो आहे ऐं मां ॾाढी परेशान थी आहियां। हिन मुंहुं बि लही वियो आहे हिनजो आवाज़ बि चेंज थी वियो आहे ऐं अॼु हिन पंहिंजी मर्ज़ीअ सां पसंदि सां शलवार कमीज़ पाती आहे ऐं हीअ इलाही ख़ुशि थी थिए ऐं शो थी करे पंहिंजा कपिड़ा। हाणे तव्हां काॾे था वञो? मां बि मूंखे बि वठी था वञो न। मूंखे त इलाही सारो कमु आहे न। मां निमाज़ बि पढ़ंदमि कमु बि कंदमि घर जो। तव्हां घुमी अचिजो ऐं मां तव्हांजो हिकिड़ो ड्रेस बि सिबी रखंदमि नओं ड्रेस सिबी रखां। तव्हां ख़ुशि थींदव? केतिरो ख़ुशि थींदव? एॾो सारो वाह हलो सही आहे। हाणे मां निमाज़ पढ़ंदमि ऐं पोइ मां तव्हांजे लाइ सिलाई कंदमि। बाय। अॼु माशाल्लाह ॿियो ॾींहुं आहे ऐं राजिया कंटिन्यू पंहिंजा गिफ्ट्स थी इंजॉय करे। हादिया हे तयारु थिया आहिनि। हे वञनि था ॿाहिरि घुमणु ऐं जेतिरी देरि में हे ॿाहिरां थी ईंदा त मां राजिया जो हिकिड़ो ॿियो ड्रेस सिबी वठंदमि। हे हादिया हिते रांदि खेॾण में पूरी आहे। हादिया बेबी हे मुंहिंजे कपिड़नि मां बचियल पीसिस आहिनि ऐं तव्हांखे यादि हूंदा लेस बि इलाही सारी बचियल आहे। सो मां हाणे हिते वेही कटिंग कंदमि राजिया जे ड्रेस जी। घुमी फिरी वापसि मोटी आया आहिनि ऐं हादिया हिते मस्तियूं थी करे। मां हिते कटिंग कई उहे टुकड़ा पिया आहिनि ऐं उन्हनि में लेथड़ी थी पाए कपिड़नि में इंजॉय थी करे। ऐं हाणे हिनजी अम्मी हिन जा कपिड़ा चेंज कंदी। हे फ्रॉक रखियो अथईंसि हिते चढ़ी आहे ऐं राजिया चेंज करे चुकी आहे कपिड़ा। राजिया ॾेखारियो। राजिया तव्हांखे कीअं था लॻनि पंहिंजा कपिड़ा? हाणे वरी ॿुधायो सुठा था लॻनि? अच्छा ऐं हे कपिड़ा कीअं था लॻनि तव्हांखे? हे वारा जेके मां हैंग कया हे बि सुठा था लॻनि। केतिरा सुठा? इलाही सारा। मां सदको हल मां बियो त मां हिन कपिड़नि जी वीडियो ठाहियां। हे मां जेतिरी देरि में हे न हुया त मां राजिया जो हे गरारो सिबियो आहे। हे आहे गरारो ही शर्ट ऐं नंढिड़ो हिकिड़ो रओ कपिड़े जी पटी फॉर्मेलिटी पूरी करण लाइ। सो हीअ ॾाढी ख़ुशि थी थिए इहो ड्रेस ॾिसी। हादिया बि जेको आहे नओं फ्रॉक पातो आहे ऐं हादिया जेको बिल्कुलु बि चुप करे नथी वेहे त जीअं असां हिन जो को हिकिड़ो फोटो वोटो कढी सघूं। ओए ओ इहो पातो आहे वाह वाह। हादिया नओं फ्रॉक पातो आहे। हादिया कीअं थी हे अल्लाह हे पातो आहे। हा छा पातो आहे? वाह सही वाह निंड थी अचे छा मुंहिंजी बेबी? निनी आई आहे हैप्पी बेबी। ॾेखारे कीअं थी त हे पातो आहे। अल्लाह हादिया रांदि खेॾे थी। हा सभु कुझु ड्राए छॾियो? सुठी ॻाल्हि आहे। अल्लाह बिस्मिल्लाह बैलेंस करणु अचे नथो। सामान बि खणणो आहे गॾु गॾु। अचो अचो हेॾे अचो। हादिया बेबी अचो। बिल्ली आई आहे हादिया बिल्ली आई आहे। नथी उथी सघे हाणे खणो मूंखे। सदिया खणेसि खणेसि आहे हिम्मत वारी आहे।
अल्लाह अच्छा वरी किरी पे ए बस जो ॾींहुं हादिया काथे वेठा आहियो हाँ? राजा हलायो हलायो हादिया ख़ुशि थी थिए अल्लाह अच्छा येलो येलो पातो आहे तव्हां हाणे तव्हां साइकिल हलायो त असां ॾिसूं राजे खे साइकिल हलाइण अचे थी या विसरी वई आहे हाँ ख़ुशि थी थिए न न कोन थी विसरे मां मज़ाक थी कयां हलायो थोरो मूव कयो टर्न बि कयो राइट ते टर्न कयो ऐं हलायो राइट ते टर्न कयो तव्हां न टर्न कयो साइकिल खे टर्न कयो राइट हाणे हलायो बि गॾु हलायो असां अची विया आहियूं मथे असांजा मथे वारा प्लांट्स वीचारा मुरझाइजी विया आहिनि छो त हूअं हिननि खे मासी पाणी ॾींदी आहे हाणे उहा अचे कोन थी तंहिंजे करे हिननि खे हाणे राजा थी पाणी ॾे कुझु के मां ॾिनो आहे राजा हुन में फस्ट वारे में हा थोरो हिन में ॿियो फस्ट वारे में ठीकु आहे हिन में हा उहो हिन में सो असां ॿिन्ही गॾिजी ॾिनो आहे पाणी थोरो मूंखे ॾाढो अफ़सोस थियो वीचारा मुरझाइजी विया मूंखां असल में ॻाल्हि विसरी वई छो त रोज़ानो मूंखे आदत कोन्हे हिननि खे पाणी ॾियण जी हादिया ऐं हीअ हादिया आहे हादिया शर्माई थी या बेज़ार थी थिए हाँ ठीकु आहे बस ख़तमु थी वियो हे राजिया केक ठारायो आहे सुराण खां फरमाइश करे स्ट्रॉबेरी फ्लेवर जो सो जानी हथ न लाइजो ठीकु आहे सो केक आहे रेडी राजिया मोॾे ॾिसो हैप्पी केतिरो हैप्पी राजिया मुंहिंजी बीमार थी वई आहे मूंखे मज़ो नथो अचे राजिया खे बि मज़ो नथो अचे ज़ुकाम थी वियो अथसि इलाही सारो सांझी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे 7:30 थिया आहिनि तक़रीबन मां थी ठाहियां राति जी मानी कुझु हल्को फुल्को खाधो था ठाहियूं छो त मंझंदि जो ॿार विया हुआ ॿाहिरि त हैवी लंच करे आया काफ़ी तंहिंजे करे हिन महिल ई मां मटरनि वारा चांवर थी पचायां ऐं पटाटा थी तरियां गॾु हुन सां गॾु मां कबाब पचाईंदमि ऐं दाल पकल पई आहे बसि दाल गरम करणी आहे तो पटाटा त ऑलमोस्ट थी विया आहिनि ऐं ॿार जेके आहिनि हादिया सुम्ही पई आहे राजिया खेॾे थी मथे वारे पोर्शन में हाणे मां तव्हांखां मोकिलाईंदमि छो त मुंहिंजो इहो ई सिलसिलो हलंदो व्लॉग अॼु जो नंढो आहे पर थोरे चवंदा आहिनि थोरो लिखियो घणो सम्झो तो थोरो ॾेखारियो घणो सम्झिजो सॼो ॾींहुं मसरूफ़ पढ़ाई रही आहे त मां तव्हांखां मोकिलायां थी हाणे छो त मुंहिंजो कम जो सिलसिलो काफ़ी ढिघो थियण वारो आहे ख़ुशि हुजो आबाद हुजो सलामत हुजो इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे ब्लॉग में वरी मिलंदासीं तेसिताईं अल्लाह